चवंदा आहिनि सभिनि जे जीवन में कॾहिं न कॾहिं भगवान ईंदा तो वेश बदिले करे। हाँ, भले पोइ केॾी महिल तव्हांजे दुश्मन जे रूप में अची वञनि मदद घुरण, केॾी महिल तव्हांजे दोस्त जे रूप में अची वञनि। अरे हिकु ॻाल्हि त छॾियो, कॾहिं कॾहिं त हाणे चवणु न खपे, स्वामी शांति प्रकाश महाराजनि ॿियो संतनि भी कथा ॿुधाई आहे। हिकिड़े भक्त खे भगवान चयो रोज पुकारींदो त प्रभु मां तव्हांजे लाइ भोग लॻाईंदो आहियां, तव्हां अंदरि खाईंदा हूंदव मानसिक रूप में, पर मां तव्हांखे साक्षात ॾिसण थो चाहियां, मुंहिंजो भोग स्वीकार कयो। ॾाढो जॾहिं रोअण लॻो त उन मूर्तिअ मां आवाज़ आई भगवान जी, प्यारा बस हिन बारस ते मां 12 बजे जे आसपास मंझंदि जो तो वटि भोजन करण ईंदुमि, 11 थींदी 12 ते मां तो वटि मंझंदि जो ईंदुमि। अरे महाराज गदगद थी वियो, एकादशी रखी 12 ते जो चकाचक 56 भोग ठाहे ठाहे करे सजाए करे भगवान जे साम्हूं इंतजार करण लॻो। केॾी महिल कोई अचे, हिकिड़ो डंडो रखी वेठो, कोई पशु पक्षी अचनि पिया। हाणे जेॾी महिल थिया 10, 10:30, 11, 11:30 ही भगवान चई मंझंदि जो ईंदुमि। 12 थिया, परते परते ॾिसे तो कोई नज़र नथो अचे। थोरो अॻिते वञी ॾिसण लॻो, हिकिड़ो कुतो घुसी वियो। भगवान जो भोग लॻियो आहे, कुतो खणी लठ खणी ॾुकियो, कुतो भॼी वियो। वरी ॿाहिरि निकितो त वरी कुतो अंदरि अची वियो। ॿियों बार और टियों बार त महाराज खई पूड़ी हथ में मुंहं में दबाई कुत्ते, ऐं खणी करे जीअं वञण लॻो त ठका की डंडो न, उन वीचारे जी पूड़ी छॾिजी वई, उते हली नालायक। भगवान जे लाइ भोग लखियो, तूं तो खाई वञे पियो, मां न खाधो आहे। हाँ, मां 11 रखी आहे, रोटी न खाधी आहे, और तूं भगवान जी रोटी खाई वेंदे। भगवान माफ़ कजो, ये झूठो करियो, मुंहिंजो अपराध क्षमा कजो। सॼो ॾींहुं वेठो, शाम थी, भगवान न आयो, ॾाढो गुस्सो आयो। वयो स्नान वग़ैरह करे ॿिए ॾींहुं भगवान खे ॾोरा पुॼण लॻो। प्रभु तव्हां बि हाणे फरे बि थी आओ, तव्हां कल्ह चयो मां भोजन करण ईंदुमि, तव्हां आयो कोन। सॼो ॾींहुं मां तव्हांजी प्रतीक्षा कई, तव्हांजो चयो मां भोजन खाइण पक ईंदुमि, हाणे जवाब जो प्रभु चुप छो थी आओ। तॾहिं भगवान जी मूर्तिअ मां जवाब आयो, प्यारा मां आयो जो, तूं मूंखे घुसण ई न पियो ॾे। हिकु बार ॿियों बार जीअं तीअं अंदरि घुसियमि, अञा मां पूरी खई त जोर सां मूंखे डंडो हयो थी, अञा ताईं पुठीअ में सूर आहे। प्रभु छा था ॻाल्हायो इहो, मां तव्हांखे डंडो हणंदुमि? हा डंडो न हयो तूं मूंखे? अरे राम राम राम, डंडो त मां हुन कुत्ते खे हयो। चई कुत्तो न हुयो, मां ई आयो। रोअण लॻो। प्रभु तव्हां आयो? हा मां ई आयो। तूं सोचे मां मुरली वॼाईंदो ईंदुमि तो वटि, मोर पंख धारण करे प्रकट थींदुमि तो वटि? लेकिन तुंहिंजे थोड़े से भोग ते मां राजी थी तोखे वचन ॾिनो त तूं सभिनि में मूंखे नथो निहारे सघे। छा मां केवल मूर्तिअ में आहियां? हिकु ॾींहुं ख़बर अथई, नामदेव जे घर बि मां ॾिठुमि त हुनजो प्रेम, कुत्ते सच में हुन में रोटी खणी करे भॼण लॻो। उहो कुत्ते में बि भगवान खे थो ॾिसे, ऐं तूं भगवान में बि कुत्ते खे थो ॾिसे। तॾहिं चरणनि में किरी पियो। सिया राम मैं सब जग जानी, करऊं प्रणाम जोर जुग पानी। नामदेव महाराज त ॾिसो सही में कुत्तो आयो आहे और रोटी खणी वञे थो, और घीअ जो कटोरो खणी पोइते थो वञे त प्रभु रुखी न खाओ, घी त लॻायो थोरो सो। रुखी खाईंदव त तव्हांखे पौष्टिकता न ईंदी, ताक़त न ईंदी, घी लॻायो। चओ हरे राम।